आमद बहार जे सिलसिले में सिंध एजुकेशन फाउंडेशन ऐं हवा वेलफेयर एसोसिएशन पारां स्कूल जे अहाते में ट्री प्लांटेशन तकरीब मुनक़िद कई, जंहिंमें स्कूल जे ॿारनि नवाबशाह जे मौज़ूदीन शिरकत कई। उन मौके ते उन्हनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त एनवायरमेंट जे हिसाब सां असांजी जेका मौसम बहार स्टार्ट थी उन में सिंध एजुकेशन फाउंडेशन सॼी सिंध में 50,000 खां मथे वण पोखण जो हिकिड़ो मुहिम शुरू कई। कि हमें पौधे लगाने चाहिए। पौधे जो है वो हमारी आलूदगी को साफ करते हैं, हमें ऑक्सीजन लेने में मदद करते हैं। अगर पौधे नहीं होंगे तो ऑक्सीजन की बहुत ज़्यादा कमी हो जाएगी और जो माहौल की आलूदगी है वो बढ़ जाएगी। इससे बहुत सारे बीमारियां पैदा होंगी, इसीलिए हमें जितना ज़्यादा होना चाहिए प्लांट लगाने चाहिए। आज का हमारा थीम है 1 टीचर 1 स्टूडेंट एंड 1 प्लांट। हमें प्लांट लगाने चाहिए, हमें प्लांट लगाने से ऑक्सीजन मिलता है और प्लांट लगाना अच्छी बात है। असां उनजा शुक्रगुज़ार आहियूं त ईअं इन ई तरह असां मतिलबु अॻिते वधंदा रहंदासीं। हीअ ई ज़रूरी आहे इंसान लाइ त हीअ वण लॻायूं ऐं उन्हनि जी देखभाल कंदा रहूं। एक छोटा सा प्रोग्राम अरेंज किया है, तो हम सब की ये कोशिशें अल्लाह ताला कामयाब करे और इन पौधों के लिए जो है ये अल्लाह जो आज हमने पौधे लगाए कल ये दरख्त बन के हमारे स्कूल के लिए एक बेहतर माहौल का सबब बने। उन जो मक़सदु इहो आहे त स्कूलनि में असीं ॿारनि खे इहा सुजागी ॾियूं त वणनि जी अहमियत कहिड़ी आहे, छो त हींअर जेको क्लाइमेट चेंज जे करे असांजे माहौल ते जेके मनफ़ी असर पवनि पिया उन जो हिकिड़ो कारण इहो आहे त असां वटि वण न आहे। इन जो इहो हिकिड़ो ई पैगाम आहे त असां वणनि जी अहमियत जो क़दुरु कयूं, छो जो वण ई असांजी ज़िंदगी जे बका जो ज़रियो आहे। इस पुरफितन दौर महंगाई के दौर के अंदर ये स्कूल फ्री ऑफ कॉस्ट स्कूल है और उनका ये दूसरा इकदाम जो दरख्त लगाना शजरकारी का ये सदका जारिया भी है और हमारी दुआएं हैं अल्लाह रब्बुल इज़्ज़त इनको मज़ीद तरक्कियां अता करे। जो चवणु आहे त दरख़्त असांजे माहौल जे लाइ तमामु बहितरीनु आहे, असांखे दरख़्त लॻाइणु खपनि ऐं जेसि तरह वण वधीक हूंदा ओतिरो इंसानी ज़िंदगी खे वधीक फ़ाइदो थींदो। कैमरामैन रफ़ाकत आराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासि के लिए सिंध टीवी न्यूज़ नवाबशाह।